वेलकम टू सालियापट इंसाइक्लोपीडिया। अज पाण रियाज़ी जा बुनियादी उसूल सिखदासीं। उहा उसूल जिन्हनि खां बग़ैर ईअं सम्झ रियाज़ी सिखणु नामुमकिन आहे। ऐं तव्हां इहे उसूल सिखण खां पोइ तक़रीबन घणा ई प्रॉब्लम आसानी सां करे वेंदव ऐं सम्झंदव पंहिंजे पाण में त असां में काफ़ी कुझु पोटेंशियल काफ़ी मतिलबु ताक़त आहे त असां रियाज़ी जा खोड़ हिसाब पाण करे सघूं ऐं असांखे रियाज़ी मां कुझु न कुझु ज़रूरु ईंदो आहे। इहा वीडियो असांजी उर्दू में बि हुई, बाक़ी मां चयो सिंधी में बि ज़रूरी आहे छो जो पंहिंजो घणो फोकस सिंधी ते आहे। सभिनी खां पहिरियों उसूल आहे त निशानियूं जोड़ ऐं कट जी निशानियूं या जोड़ जी निशानियूं पाण में मल्टीप्लाई थियण त उन्हनि जो जवाबु छा ईंदो आहे हू ॾिसूं था। मतिलबु जोड़ जी निशानी ज़रब थिए जोड़ जी निशानी सां प्लस जी निशानी सां त जवाबु छा ईंदो, जवाबु प्लस ईंदो। ऐं प्लस जी निशानी ज़रब थिए माइनस जी निशानी सां मतिलबु कट जी निशानी सां त जवाबु छा ईंदो, कट जी निशानी ईंदी मतिलबु माइनस ईंदी। ऐं माइनस जी निशानी जेकॾहिं माइनस जी निशानी सां ज़रब थिए त जवाबु छा ईंदो, प्लस ईंदो। ऐं माइनस जी निशानी जेकॾहिं प्लस जी निशानी सां ज़रब थिए त जवाबु छा ईंदो, जवाबु माइनस ईंदो। इहे निशानियुनि जो वॾो इस्तेमालु आहे। अॻे ईअं सम्झ जेतिरा बि हिसाब थींदा उहे हिननि निशानियुनि जी बेस ते थींदा। पाण खे झटि हर ईअं सम्झ सेकेंडनि खां पोइ मिंटनि खां पोइ पाण खे हिननि जी ज़रूरत पवंदी। हिननि खे यादि कीअं कजे, हिननि खे यादि ईअं कजे प्लस छा थींदो आहे, प्लस माइनस माइनस प्लस माइनस मतिलबु विच में पाण ज़रब जी निशानी न पढ़ंदा, बाक़ी लिखूं त ज़रूरु लिखंदा ऐं अप्लाई ज़रब ऐं डिवाइड मतिलबु वंड ॿिन्ही लाइ थींदो। जेकॾहिं हिते जीअं ज़रब जी निशानी आहे विच में त हिते जेकॾहिं वंड जी निशानी हूंदी तॾहिं बि इहो ई कानून लागू थींदो ऐं सेम कानून हूंदो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हीउ को बि सिखे नथो हुनखे हिन जी ख़बर न आहे त ईअं सम्झ हुन लाइ वॾो मुश्किल थी वेंदो मैथ। हिननि खां बिना ईअं सम्झ मैथ सिखणु काफ़ी हद ताईं नामुमकिन आहे। हाणे पाण ॾिसूं था ज़रब जी निशानियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। सभिनी खां पहिरियों ज़रब जी निशानी आहे जेकी पाण इस्तेमालु कंदा आहियूं। हुन खां पोइ स्टार जेको आहे हू बि ज़रब जी निशानी आहे। ऐं डाट जेको आहे डाट प्रोडक्ट ख़ासि तौर ते फिज़िक्स में इस्तेमालु थींदो आहे। हीअ बि ज़रब जी निशानी आहे। ऐं डिंगियूं बि भले हू नंढी डिंगी हुजे, विची डिंगी हुजे या वॾी डिंगी हुजे, जेकॾहिं ॿिनि डिंगियुनि जे विच में को बि निशानी न हुजे तॾहिं बि ज़रब थींदियूं आहिनि, भले हू कहिड़ी बि डिंगी हुजे। ऐं अंग को बि अदद हुजे हुन ऐं डिंगी जे विच में भले को बि डिंगी हुजे को बि निशानी न हुजे त छाजी हूंदी आहे, ज़रब जी निशानी हूंदी आहे। ऐं पंहिंजो जेको केस आहे ॿ वेरिएबल आहिनि मतिलबु मुतग़य्यर जेका आहिनि बदिलजंदड़, हुननि में को बि निशानी न हुजे त बि ज़रब जी निशानी हूंदी आहे। ऐं अंग ऐं वेरिएबल में को निशानी न हुजे तॾहिं बि ज़रब जी निशानी हूंदी आहे। ही पाण खे निशानियूं मतिलबु हिननि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कंदासीं तॾहिं ई अॻे असां हिसाबु करे सघंदासीं। अहिड़ो मसइलो थींदो ई रहंदो, मतिलबु पाण खे कॾहिं ब्रेकटूं मिलियल हूंदियूं ऐं उन्हनि में कहिड़ी को बि निशानी न हूंदी त ज़रब जी निशानी पाण उनखे कंसीडर कंदासीं। ऐं अंग मिलियल हूंदा ऐं ब्रेकट हूंदी तॾहिं बि मतिलबु ही सॼा केस पाण खे यादि रखणु सफ़ा ज़रूरी। हाणे पाण कुझु मिसालूं कयूं था जेको कानून पाण सिखियो आहे मतिलबु निशानियुनि वारो, उनजी बेस ते पाण मिसालूं कयूं था जीअं असांजी प्रैक्टिस बि थी वञे ऐं सही तरह सिखी बि सघूं। पहिरीं मिसाल आहे जंहिंमें 3 छाजा आहिनि, 3 प्लस जा आहिनि ऐं 2 छाजा आहिनि, 2 बि प्लस जा आहिनि। हिननि जे साम्हूं को निशानी न आहे त मतिलबु प्लस जा आहिनि। ही पाण में ज़रब थियनि था त पाण छा कंदासीं, पहिरियों अंगनि खे ज़रब कंदासीं, 3 ऐं 2 खे ज़रब कयोसीं, जवाबु छा आयो 6। ऐं हुन खां पोइ निशानियूं खे ज़रब कंदासीं। निशानियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, प्लस ई थींदो मतिलबु प्लस जा 6, 6 जे साम्हूं को निशानी न आहे मतिलबु प्लस जा आहिनि। ऐं ॿियो केस ॾिसूं ॿी मिसाल में 3 जेका आहिनि उहे प्लस जा आहिनि ऐं 2 छाजा आहिनि, माइनस जा आहिनि। ऐं हिते ॿिन्ही जे विच में ब्रेकेट आहे जंहिंखे पाण छा कंसीडर कंदासीं, छा रखंदासीं एज़ अ ज़रब निशानी पाण खे ॻणींदासीं। ज़रब कयूं हाणे हिननि खे 3 ऐं 2 खे ज़रब कयोसीं, जवाबु छा आयो 6। हाणे निशानियूं बि ज़रब थींदियूं। 3 छाजा आहिनि, प्लस जा आहिनि ऐं 2 छाजा आहिनि, माइनस जा। प्लस माइनस माइनस थियो ऐं जवाबु पंहिंजो छा थियो, -6। टी मिसाल ॾिसूं, माइनस जा 3 आहिनि ऐं माइनस जा 2 आहिनि। पाण पहिरियों अंग ज़रब कंदासीं, 3 ऐं 2 खे ज़रब कयोसीं, जवाबु छा आयो 6।
हाणे निशानियूं ज़रब थींदियूं, माइनस माइनस प्लस, मतिलबु जवाबु थियो पंहिंजो प्लस जा 6। चौथी मिसाल में जेका 3 आहिनि हू माइनस जा आहिनि ऐं 2 जेका आहिनि प्लस जा। ॿिन्हिनि खे ज़रब कयोसीं, जवाबु आयो 6 ऐं निशानियुनि खे ज़रब कयोसीं माइनस प्लस माइनस, मतिलबु पंहिंजो जेको जवाबु थियो हू माइनस जा 6 थिया। ॿियूं मिसालूं वठूं था। हिननि में ज़रब जी जाइ ते पाण वंड था कयूं, बाक़ी कानून जेको आहे निशानियुनि वारो उहो साॻियो ई रहंदो। 3 खे 3 सां वंड कयो आहे त जवाबु 1 आयो आहे ऐं निशानियूं प्लस 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 थियो। ॿी मिसाल में 3 खे 3 सां वंड कयो आहे, जवाबु 1 आयो ऐं निशानियूं माइनस माइनस प्लस थियो। मतिलबु त कानून जेको निशानियुनि वारो आहे हू ज़रब ऐं वंड ॿिन्ही लाइ सेम ई रहंदो। ठीकु आहे। हाणे पाण ॿियो कानून पढ़ंदासीं। ॿियो कानून मास लॉ। छा ही हिकु आर्डर आहे छाजो, ऑपरेशन्स जो। मतिलबु त पाण जेका हिसाबु कंदा आहियूं उहो कहिड़ी तरतीब में कयूं। पाण सभिनी खां पहिरियों डिवाइड कंदा आहियूं, मतिलबु त वंड कंदा आहियूं, हुन खां पोइ ज़रब कंदा आहियूं ऐं पोइ जोड़ कंदा आहियूं ऐं सभिनी खां पोइ आख़िर में कट कंदा आहियूं। मतिलबु सभिनी खां पहिरियों डिवीजन, पोइ मल्टीप्लिकेशन, पोइ एडिशन, पोइ सब्सट्रैक्शन। हिन आर्डर में पाण कंदासीं तॾहिं असांजी कैलकुलेशन प्रॉपर तरीक़े जी सही हूंदी। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं को मिस आहे विच मां, फर्ज़ु कयो डिवीजन आहे ई न, वंड आहे ई न, त पोइ पाण सभिनी खां पहिरियों मल्टीप्लिकेशन कंदासीं, पोइ जोड़ कंदासीं ऐं आख़िर में कट कंदासीं। ईअं ई जेकॾहिं कट कोन्हे त पाण बाक़ी ॿिया करे वठंदासीं। मतिलबु को मिस आहे त ख़ैरु आहे, को मसइलो न आहे, बाक़ी पाण खे आर्डर विञाइणो न आहे। जेको मिस आहे हुनखे स्किप करे छॾिणो आहे, मिस करे छॾिणो आहे। सभिनी खां पहिरीं मिसाल ॾिसो जंहिंमें कहिड़ा कहिड़ा ऑपरेशन, मतिलबु कहिड़ा कहिड़ा हिसाब मिलियल आहिनि। वंड बि आहे, ज़रब बि आहे, कट बि आहे ऐं जोड़ बि आहे। ऐं पाण सभिनी खां पहिरियों कहिड़ो करिणो आहे, डिमास लॉ जे मुताबिक़ सभिनी खां पहिरियों पाण वंड करिणो आहे। हाणे शुरू कयूं। 8 खे वंड कंदासीं ॿिनि सां त जवाबु छा आयो 4, बाक़ी साॻे उहे लिखी छॾियासीं। हिन खां पोइ हाणे ज़रब करिणो आहे। 4 ऐं 3 खे ज़रब कयासीं त छा जवाबु आयो 12, बाक़ी साॻे ई हेठि लाइ अचिणा आहिनि। हाणे छाजो वारो आहे, हाणे वारो आहे जोड़ जो। छो जो पाण डिवीजन बि करे छॾी आहे, मल्टीप्लिकेशन बि करे छॾी आहे, त हाणे एडिशन थींदी। एड कहिड़ा कहिड़ा थींदा, जंहिंजे साम्हूं जोड़ जी निशानी आहे या जंहिंजे साम्हूं को बि निशानी न आहे। छो जो माइनस वारा विच में जोड़ न थींदा आहिनि। हाणे जोड़ कहिड़ा कहिड़ा थींदा, 12 जेका प्लस जा आहिनि ऐं प्लस जा 5 घणा थिया, प्लस जा 17 थिया। ऐं हाणे कट थींदी। 17 मां माइनस जा 4 विया त बाक़ी घणा बचिया, प्लस जा 13। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। ॿी मिसाल ॾिसूं था। ॿी मिसाल में ॾिसो 2 सिर्फ़ु ऑपरेशन आहिनि। कहिड़ा कहिड़ा, जोड़ ऐं कट। खोड़ अहिड़ा आहिनि जेका जोड़ जा आहिनि ऐं ॿिया खोड़ अहिड़ा आहिनि जेका कट जा आहिनि। पाण छा करिणो आहे, कट वारा अलॻि करे वठिणा आहिनि ऐं जोड़ वारा अलॻि करे वठिणा आहिनि। जोड़ वारा कहिड़ा आहिनि, 2, 3, 5, हिननि खे पाण अलॻि करे वरितो आहे। ऐं कट वारा कहिड़ा, माइनस जो 1, माइनस जा 3, माइनस जा 4 ऐं वरी माइनस जा 3। हाणे छा करिणो आहे, जेका प्लस जा आहिनि मतिलबु जोड़ वारा आहिनि उन्हनि खे पाण में जोड़ करे छॾिणो आहे ऐं जेका कट वारा आहिनि उन्हनि खे पाण में जोड़ करिणो आहे। 2, 3 ऐं 5 खे पाण में जोड़ कयो त जवाबु छा आयो आहे 10। ऐं माइनस जो 1, माइनस जा 3, माइनस जा 4 ऐं माइनस जा 3 पाण में जोड़ कया आहिनि त जवाबु छा आयो आहे माइनस जा 11। हाणे ॾिसो प्लस जा 10 आहिनि ऐं माइनस जा 11 आहिनि त घणा बचिया, बाक़ी माइनस जो 1 बचियो। माइनस जो 1 छो बचियो, छो जो प्लस जा 10 आहिनि ऐं माइनस जा 11 आहिनि त 11 जा माइनस जा वधीक आहिनि, हिन करे माइनस जो 1 बचियो। हाणे पाण वटि टियों असूल आहे, मतिलबु ब्रैकेट्स। कहिड़ियूं कहिड़ियूं ब्रैकेट्स आहिनि ऐं उन्हनि खे कीअं छॾाइजे। सभिनी खां पहिरीं ब्रैकेट आहे बार, हुन खां पोइ नंढी ॾिंगी, पोइ विची ॾिंगी ऐं सभिनी खां आख़िर में वॾी ॾिंगी। इन ई तरतीब में मतिलबु सभिनी खां पहिरियों पाण बार छॾाईंदासीं। बार जे हेठि जेको बि ऑपरेशन हूंदो, हुन खां पोइ नंढी, पोइ विची ऐं आख़िर में वॾी ॾिंगी छॾाईंदासीं। भले बार जे हेठि या ॾिंगियुनि में कहिड़ो बि ऑपरेशन हूंदो, सभिनी खां पहिरियों पाण ॾिंगियूं छॾाईंदासीं। हिते हू पोयों ऑपरेशन वारो न लॻंदो, मतिलबु पाण सभिनी खां पहिरियों ॾिंगियूं छॾाईंदासीं, हुन खां पोइ डिमास लॉ लॻंदो। ऐं ॿियो वरी चोथों असूल पाण पोयां पढ़ी आया आहियूं, हुननि जो मिक्सचर आहे, हुननि खे मिलाए हिकु वरी नओं कानून आहे जंहिंमें सभिनी खां पहिरियों छा आहे ब्रैकेट छॾाइबियूं, हुन खां पोइ ऑफ। ऑफ हिकु क़िस्म जी ज़रब बि आहे जंहिंजी पाण मिसाल वठूं था। हुन खां पोइ साॻियो ई डिमास लॉ,
बा डिमासला मतिलबु सभिनी खां पहिरियों ब्रैकेटूं छॾायो, हुन खां पोइ हाफ ऑपरेशन कयो, हुन खां पोइ डिमासला जेको पाण पढ़ियो आहे उहो अप्लाई कंदासीं। हाणे पाण मिसाल वठूं था त हाफ जी हिकु मिसाल जीअं पाण जी नज़र में ई गुज़रियल हुजे। क्वेश्चन आहे त 1/2 हाफ 10 हीउ छा थींदो? इनखे पाण 1/2 ऐं 0 बि विच में ओ ॾींदासीं, मतिलबु हाफ जी निशानी आहे ऐं 10 लिखंदा। हाणे छा कयो आहे, 1/2 खे मल्टीप्लाई कयो आहे 10 सां, त जवाबु छा आयो आहे? जवाबु आयो आहे 2। मतिलबु 1 ऐं 10 खे मल्टीप्लाई कयोसीं, वरी 2 सां वंड करे छॾियो त जवाबु आयो आहे पंहिंजो 5। इहो ई हाफ ऑपरेशन आहे, मतिलबु साॻी ज़रब तरह। हाणे वरी पाण ॿियूं मिसालूं वठूं था। हिननि मिसालनि में कानून ईंदा, कहिड़ा कानून? जेका पाण पोयां पढ़ी आया आहियूं उहे सभु उसूल इस्तेमालु थींदा। हुननि खे जेकॾहिं पाण विसारियोसीं त पाण ई मिसालूं कॾहिं बि न करे सघंदासीं। हुननि खे यादि रखंदे पाण ई मिसालूं कयूं था। बिस्मिल्लाह कयूं था। पहिरीं मिसाल आहे, पहिरीं मिसाल में ब्रैकेट्स बि आहिनि त बा डिमास, मतिलबु सभिनी खां पहिरियों पाण ब्रैकेट छॾाईंदासीं। ब्रैकेट में भले जहिड़ो बि ऑपरेशन हुजे, पहिरीं ब्रैकेट आहे हुनमें कहिड़ो ऑपरेशन आहे? कट जो आहे। 6 मां माइनस करना 2 त जवाबु छा आयो? 4। वरी ॿी ब्रैकेट आहे जंहिंमें माइनस जा 3 आहिनि, प्लस जो 1 आहे, ऐं हीअ कट थींदा, बाक़ी छा जा बचिया? माइनस जा 2। ऐं वरी कट चुतड़ निशानियुनि वारा आहिनि। जोड़ सिर्फ़ु उहे थींदा आहिनि जंहिंजूं निशानियूं सेम हुजनि। मतिलबु त जेकॾहिं माइनस जा 3 आहिनि ऐं माइनस जो 1 हुजे त जोड़ थियणा, त जवाबु माइनस जा 4 अचे हा। ऐं वरी ॿी कंडीशन में बि जोड़ तॾहिं थियणा जेकॾहिं प्लस जा 3 हुजनि ऐं प्लस जो 1 हुजे हा। माइनस जी 3 जी जाइ ते प्लस जा 3 हुजनि हा ऐं प्लस 1 हुजे हा, त पोइ प्लस जा 4 थियणा। मतिलबु त उबतड़ निशानियुनि वारा पाण में कॾहिं बि जोड़ न थींदा आहिनि, कट ई थींदा आहिनि। हाणे वरी छा थी, हिननि जे विच में ब्रैकेट्स आहिनि। हीअ ब्रैकेट पाण छॾाई छो न आहे, मतिलबु ख़तमु छो न आहे करे छॾी? हीअ हिन करे ख़तमु न आहे कई त मथियों दर्जे में जेकी ब्रैकेट्स आहिनि उन्हनि जे विच में, ॿिन्ही ब्रैकेटनि जे विच में को निशानी न आहे। मतिलबु को निशानी न आहे त हीअ ज़रब थो थिए। भई ॿिन्ही ब्रैकेट सां जेका बि जवाबु हूंदा उहो पाण में ज़रब थींदा। हिकु ब्रैकेट जो जवाबु आयो आहे 4 ऐं ॿिए ब्रैकेट जो -2, हीअ पाण में ज़रब थिया, त जवाबु छा आयो? जवाबु आयो 8, बाक़ी प्लस जा। छो प्लस जा? छो जो चइनि जे साम्हूं बि, चइनि जे 4 जे साम्हूं माइनस जी निशानी आहे ऐं ॿिनि जे साम्हूं बि माइनस जी निशानी आहे। माइनस माइनस प्लस थी आहे, इन करे जवाबु हिननि जो 8 आयो। हाणे 3 ऐं 8 पाण में जोड़ कयासीं त जवाबु छा थियो? पंहिंजो फाइनल जवाबु थियो 11। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। ॿी मिसाल ॾिसूं था। हिन मिसाल में बि बार कोन्हे, त पाण सभिनी खां पहिरियों नंढी डिंगी छॾाईंदासीं। नंढी डिंगी में कहिड़ो ऑपरेशन आहे? नंढी डिंगी में ज़रब आहे, त 7 ऐं 2 खे ज़रब कंदासीं, जवाबु छा आयो? 14। हू पाण लिखी छॾियासीं, बाक़ी दर्जो साॻियो जो साॻियो ई रहियो। हाणे विची डिंगी आहे। विची डिंगी में कहिड़ो कहिड़ो ऑपरेशन आहे? जोड़ बि आहे ऐं कट बि आहे। पाण कहिड़ो पहिरियों कराईंदा आहियूं? पहिरियों पाण जोड़ कराईंदा आहियूं, त जोड़ कंदासीं। 3 ऐं 14 घणा थिया? 17 ऐं माइनस जो 1 साॻियो ई लिखी छॾियोसीं। हाणे विची डिंगी में कहिड़ो ऑपरेशन बचियो आहे? कट जो बचियो आहे। 17 मां माइनस जो 1 वियो, त बाक़ी घणा बचिया? 16। हीअ 16 पाण लिखियासीं। हाणे डिंगी लिखो या डिंगी जी जाइ ते ज़रब जी निशानी रखो, ॻाल्हि साॻी ई आहे। पाण 16 खे ऐं माइनस जा 2 पाण में ज़रब कयासीं, त जवाबु छा आयो? 32। बाक़ी छा जा? माइनस जा। माइनस जा छो जो 2 जे साम्हूं छा जी निशानी आहे? माइनस जी, ऐं 16 जे साम्हूं छा जी आहे? प्लस जी। माइनस प्लस छा थिया? माइनस, मतिलबु जवाबु थियो। ऐं टी मिसाल ॾिसूं था। टी मिसाल में बि पाण वटि बार कोन्हे ऐं विची डिंगी आहे ऐं नंढी डिंगी आहे डायरेक्ट, त पाण सभिनी खां पहिरियों नंढी डिंगी छॾाईंदासीं। नंढी डिंगी में कहिड़ा कहिड़ा ऑपरेशन आहिनि? नंढी डिंगी में पाण वटि वंड बि आहे ऐं जोड़ बि आहे। त पाण पहिरियों कहिड़ो छॾाईंदासीं? पाण सभिनी खां पहिरियों वंड कंदासीं। 10 खे 2 सां वंड कयोसीं, जवाबु छा आयो? 5। बाक़ी साॻे दर्जो उहे जो उहे लिखी छॾियोसीं। ऐं नंढी डिंगी अञा ख़तमु न आहे थी, छो जो विच में अञा ॿियो बि हिकु ऑपरेशन आहे जंहिंखे जोड़ चवंदा आहियूं। 5 ऐं 3 घणा थिया? 8। मतिलबु हाणे पाण जोड़ कयोसीं, 5 ऐं 3 8 थिया। नंढी डिंगी ख़तमु थी वई। हीअ जेकी बाक़ी निशानी अञा नंढी डिंगी रही आहे, हीअ छा थी ज़ाहिर करे? हीअ ज़रब जी निशानी आहे, छो जो कि पाण पढ़ी चुका आहियूं। छो जो 2 जेका आहिनि हू ज़रब थियण पिया नंढी डिंगी गॾु, त पाण उहो ई लिखी छॾियो आहे। हाणे छाजो वारो आहे? हाणे वारो आहे डिंगी जो।
वारो त विची ॾिंगी में ऑपरेशन कहिड़ा कहिड़ा आहिनि, हिकु त ज़रब आहे ऐं ॿियो वरी जोड़ आहे। त पाण सभिनी खां पहिरियों कहिड़ो कंदासीं, वंड कोन्हे त ज़रब जो वारो आहे, ज़रब कंदासीं। 2 ऐं 8 खे ज़रब कयोसीं त जवाबु छा आयो, जवाबु आयो 16 ऐं हुते ई डायरेक्ट ई पाण 16 जवाब में पाण 3 जोड़ करे छॾिया आहिनि ऐं फाइनल जवाबु थियो 19। ठीकु आहे, मतिलबु त विची ॾिंगी बि ख़तमु थी वई। हाणे जेकॾहिं बरक़रार रही आहे त इन जो मतिलबु सिर्फ़ु ज़रब आहे, छो जो विची ॾिंगी सां ज़रब थिए पियो 5। ठीकु आहे, हाणे छाजो वारो आहे, हाणे वॾी ॾिंगी जो वारो आहे। वॾी ॾिंगी छॾाईंदासीं। वॾी ॾिंगी में कहिड़ा ऑपरेशन आहे, वॾी ॾिंगी में सिर्फ़ु ज़रब आहे, माइनस या 5 ज़रब थियण पिया 19 सां, त जवाबु छा बीठो, जवाबु बीठो 95। बाक़ी छा जा माइनस जा, छो 5 ऐं 19 खे ज़रब कयोसीं, जवाबु आयो 95 ऐं माइनस प्लस माइनस 5 वारी ऐं प्लस जेको आहे 19 साम्हूं माइनस प्लस माइनस थिया। ठीकु आहे, हाणे 3 जेका आहिनि वॾी ॾिंगी जे ॿाहिरां लिखियलु आहिनि, त मतिलबु ही ज़रब थियनि था पिया। 3 ऐं 95 खे पाण ज़रब कयोसीं, जवाबु आयो 285। बाक़ी छा जा, माइनस जा, छो जो प्लस माइनस माइनस थियो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था ऐं इन जी प्रैक्टिस तव्हां डिफरेंस बुक्स मां करे सघो था। असांजो ॿियूं वीडियोज़ बि खोड़ ई सिंधी में आहिनि। फ्रैक्शन जो पूरो चैप्टर आहे, अलजबरा जो ईअं सम्झ ख़ासि पूरो चैप्टर आहे। ॿियो वरी जेका पूरा नंबर आहिनि, मतिलबु इंटीजर्स जो पूरो चैप्टर आहे। ऐं असां ईअं सम्झ हर इतवार जो को न को नई वीडियो अपलोड कंदा रहंदा आहियूं। कॾहिं कॾहिं हिकु वीडियो, न त पाण असां 5-5, 6-6 वीडियो मतिलबु पूरो चैप्टर अपलोड कंदा आहियूं। ऐं असांजो टारगेट सिर्फ़ु छा आहे त तव्हांखे सेखारणु आहे, जीअं को बि जॉब टेस्ट तव्हां लाइ मुश्किल न रहे। ऐं ॿियो कुझु न, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे वठो, जीअं तव्हां हर ईंदड़ वीडियो ॾिसी सघो ऐं पंहिंजी मुश्किल मैथ वारी हल करे सघो। दुआनि में यादि रखिजो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।